ग्रीन पाकिस्तान ने पैगाम आए, पंजाब ने पैगाम आए, पीपल्स पार्टी ने पैगाम आए, माण्हुनि जो पैगाम आहे जो माण्हू का वठी कराची ताईं अॼु सभु जो सभु माण्हू सरापा एहतिजाज एहतिजाज सिर्फ़ु इहो आहे त सिंधु दरिया ते जेके शकेनाल ठहनि था उहे कंहिं बि सूरत में सिंध जो माण्हू क़बूल तयारु न आहे। हाणे सिंध जो माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते अची चुको आहे। मासूम ॿार हुजनि, घोड़ा हुजनि, उस्ताद हुजनि, इंजीनियर हुजनि, वकील हुजनि, हर तबके जो माण्हू रोड ऐं रस्ते ते आहे ऐं एहतिजाज कानून इन टाइम ताईं कराईंदो रहंदो जेसि ताईं मुकमल तौर ते सिंधु दरिया ते ठहंदड़ केनाल रद्द नथा कया वञनि, उन्हनि जो नोटिफिकेशन नथो निकिरे तेसि ताईं जेका एसेंबलीअ में पीपल्स पार्टीअ ॻाल्हि कई आहे इहो असां चवंदासीं, इहो असां सां सॼी सुध जे माण्हू सां धोखो आहे। एसेंबलीअ में वेही सिर्फ़ु असांखे लालीपॉप ॾेई इन ज़रिए सां ही केनाल ख़तमु कोन थींदा। जेकॾहिं पीपल्स पार्टी सुध जे माण्हू सां सची आहे त हुनखे रोडनि ऐं रस्तनि ते एहतिजाज करे इहे केनाल ख़तमु कराइणा पवंदा। जेकॾहिं न त सुध जो माण्हू पाण ई पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुको आहे, उहो पंहिंजा फ़ैसिला हाणे पाण वठंदो, हुनखे कंहिंजी ज़रूरत हाणे न आहे। ये मंसूबा मुकम्मल तौर पे खत्म न कराया सिंधी कौम वो पहले तव्हांखे गुज़ारिश करे वियुमि त हू जेको ॻाल्हायो आहे हुननि जेको राति जो ॾियणु पई आहे स्टेटमेंट त पोइ बि केनाल कोन थो ठहे, का केनाल जी ॻाल्हि ई कोन्हे, का मंसूबो इहो आहे ई कोन, ख़तमु थियल आहे। ही क़ौम परस्त आहिनि, कुझु माण्हू गिरोह आहे हिकिड़ो, उहो हिनखे रोडनि ऐं रस्तनि ते खणी आयो। पर जॾहिं कराची जे अंदरि वकीलनि एंट्री पंहिंजी ॾिनी, शागिर्दनि पंहिंजी सिंध यूनिवर्सिटीअ जे अंदरि ॾिनी त हुननि खे ख़बर पइजी वई त न असां था ॻाल्हायूं, ही माण्हू सच था ॻाल्हाइनि ऐं उन्हनि जे सच जे करे हिननि इहे ॿ लफ़्ज़ एसेंबली में ॻाल्हाया आहिनि। पीपल्स पार्टी कॾहिं बि रोड ते न ईंदी, पीपल्स पार्टी हिननि माण्हू सां कॾहिं बि गॾिजी न बीहंदी जेके डैम जे ख़िलाफ़ हुया, जेके केनालनि जे ख़िलाफ़, जेके सिंध खे पंहिंजी माउ था सम्झनि, हिन सिंधी माण्हू खे पंहिंजी क़ौम था सम्झनि। पीपल्स पार्टी हुन सां कॾहिं बि न बीहंदी। पीपल्स पार्टी खे पाण खे ख़बर आहे त जेकॾहिं असां इन तां बिठासीं ऐं सिंध जी ॻाल्हि कईसीं त असां इक़्तिदार खां बरबरा थींदासीं। हुननि खे सिंध खां वधीक इक़्तिदार प्यारो आहे, कुर्सी प्यारो आहे। अॼु उन करे तव्हांखे हुननि जा न झंडा था नज़र अचनि, न हुन जा माण्हू पंजाब दोसा पंजाब दोसा अने सिंधु खातिर अने दरिया खातिर पंजाब दोसा पाकिस्तान गवर्नमेंट सिंधु दरिया मां शकेनाल खणी थी उन जे ख़िलाफ़ आहे। असीं वक़्ते जमात इस्लाम जे अजाब खास महबूब जेकॾहिं ही ॻाल्हि
सिंध जो माण्हू पाणी जे फुड़े फिड़ा बंदि असां चऊं था त इहे केॾा आहिनि इहे फिल फोर बंदि कया वञनि ऐं सिंध खे जीअं वञनि वञे एहतजाज में जो कि सीओ भी ॾिठो सुधी भी ॾिठो जमीयत वारा भी ॾिठा केस वारा भी ॾिठा एसटी वारा भी ॾिठा हर मतिलब है फिटा जा माण्हू ॾिठा वॾेरा मुस्लिम जागीदार सरमाएदार ॾिठा छो ख़ुदार असांजा जेके आहिनि उहे विकामियल आहिनि जेके उन्हनि खे पंहिंजे सरकारी जे साम्हूं पंहिंजे पाण खे विझी ही जेके माण्हू आहे नाम जो मतिलबु आहे इहे सिंध भाषा आहे सिंध जो वॾेरो अमीर मीर पीर कोई वारिस न आहे सिंध जा वारिस ग़रीब आवाम आहिनि चूंडे त उहो ई अवाम उन्हनि खे ई चूंडे हिननि जी जेको वोट आहे न उहो हुनखे मथां अवाम चूंडे थो पर अवाम जेके वोट ॾिए थो न उनखे वोट था शहीद फोटो पारां कहिड़ो पैदा थींदो शऊर खे शहीद फोटो पारां असांजो क़ाइद भुट्टो साहिब जन लुटेरे खां वठी सिंध खे जॾहिं बि निकिरो जिते बि देर बि निकिरे तव्हां सिंध के खिलाफ़ निकिरो जीअं त मीडिया आहे जी कोई भी फायदे चैटमार फल भी आयो जो पे उन जो टेस्ट तो उन जके जो इस्लाम जो चढ़ता पठान जो पास्तर पे सरपंच लोग उन्हें न लगे वापस कर ये असन जे सिंध जे हकन दे ढाला सरदारी साहब है सिंध जे पण तो अमाउंट नु इन के बदले तो के यो सुनो जो पीण जो पानी जो सरा जो पानी उनके जिया पे जो सदन का जिया पो ये ता मुझे हक दे ढाला पे नु ये ता सिंध जी वहां पे यो तो सदान जे बदले तो पानी पे खबा सिंध जो आज ये जो सरदारी सिंध जो गलती इन सर अपन सदान रे खातिर पानी दे जीरा तवाए तालुक जगत में इस्लाम अरे आ तो यार को जो पार्टी लगाए मेरे ख्याल है साचो चाहिए जो प्रोग्राम में ताने दोस्त बंदे के खुशी करें सारे देड़ा सिंधु ते दाड़ो जी जलते दाड़ो पंजाब दोस्त पंजाब हर हिसाब सां निकिरंदो आहियां पर पाणी असांजो ज़िंदगी पानी जो ॾियण जे लाइ जागी चुको है तो पाण हजार जी तादाद में आम माण्हू बि निकिरी चुको आहे जेको कंहिं बि सियासी पार्टी सां काम कोन आहे पर उन्हनि में हिकिड़ी गैरत आहे उन्हनि में हिकिड़ी जागी आहे जेको सम्झनि था सिंधु दरिया मथां जेके शक केनाल आहिनि पंजाब साम्राज्य सिंध जे संपूर्ण वसीले ते ताक़त करे हाणे जेका उनखे समाज आहे कौमी असेंबली में बाकायदे अचनि उते करारदाद पास कराइनि ऐं एहतिजाज जी इस्तीफ़ा उन्हनि सिंधी क़ौम सम्झंदी
जे सिके गुलाम सिंधु ते दारू ना बसो सिंधु ते को विकला ना बसो अॼु शहीद बशीर खान कुरैशी जो रूह पहुचो हूंदो त मुंहिंजे शहर जा माण्हू कोई सोचे घरा बचण तान ताज महिरबानी पंजाब दा सिखो पंजाब दोस्ता इन धरती खातिर इन सिंधु खातिर